कुर्बानी जे जानवर जे पुठी ते जेतिरा वार एतिरियूं नेकियूं। ऐं क़यामत जे ॾींहुं हिकिड़ी नेकीअ जे लाइ माण्हू परेशान हूंदो। नबी साईं फरमायो पुट पीउ खे चवंदो बाबा हिकिड़ी नेकी ॾे, मुंहिंजे जन्नत ऐं जनम जो मसइलो आहे। पीउ चवंदो तूं आई केर जो मूंखां नेकी थो वठी। वरी माउ वटि वेंदो, अम्मा भला तूं मूंखे हिकिड़ी नेकी ॾे, मुंहिंजे जन्नत ऐं जनम जो मसइलो आहे। मां चवंदी मां तोखे सुञाणा ई कान थी। यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्ज़ियतिन अम्मा अर्ज़त। क़ुरान थो फरमा खीर प्याक बच्चो बुख ई हुन में तड़पंदो पियो। अम्मा ॾिसंदी पई पर माउ खे रहम कोन ईंदो जो बच्चे खे खणी करे खीर प्यारे। इहो ॾींहुं थींदो, उते नेकियूं कमु ईंदियूं। मथो उघाड़ो, पेर उघाड़ा, जिस्म ते कोई कपिड़ो कोन हूंदो। ला तरा फीहा इवजहु वला अमता। रब फरमा मुंहिंजा महबूब ज़मीन में न हेठां ई हूंदी न मथां ई हूंदी, न वारीअ जा दड़ा हूंदा, न जबल हूंदा, न फ्लैटूं हूंदियूं, न टावर हूंदा, न बंगला हूंदा, न महलातूं हूंदियूं, न वण हूंदा। ज़मीन ते का शइ न हूंदी। अल्लाह जे अर्श जे छांव खां सवा का छांव न हूंदी। इहा सॼी ज़मीन लेवल में हिकु थी वेंदी, तपी टामे जी बणिजी वेंदी, सिज नेज़े जे बराबरि अची पहुचंदो। पूरी दुनिया जा इंसान क़बरुनि जे पेट मां ॿाहिरि निकिरी ईंदा, मथा उघाड़ा, पेर उघाड़ा, जिस्म ते कोई कपिड़ो कोन हूंदो। किन खे गोॾनि ताईं पघर, किन खे चेल ताईं पघर, किन खे कंध ताईं पघर। पघर में पिया ॿुॾंदा। रब जे तरफ़ां ऑर्डर थींदो यत्तबिऊन दाइय। हिकिड़ो दनार हूंदो, सभिनी खे चवंदो हलो बाबा। रब जी आॾो तव्हांजी पेशी आहे। पनो आकिर सीशन कोर्ट जे जज जे आॾो तव्हांजी पेशी न आहे। सखर जे हाई कोर्ट जे जज जे आॾो तव्हांजी पेशी न आहे। इस्लामाबाद जे सुप्रीम कोर्ट में जज जे आॾो तव्हांजी पेशी न आहे। लिल्लाहिल वाहिदिल क़हार। अॼु अलाह जे आॾो तव्हांजी पेशी आहे, जेको आहे त अकेलो पर सभिनी खां ॾाढो। सचो क़ुरान सचो आहे। इहो ॾींहुं थींदो, का शइ उते न कमु न ईंदव, सिर्फ़ु नेकियूं कमु ईंदियूं। बदन ते कपिड़ो ई कोन हूंदो त पैसा केॾो। अॼु नेकियुनि जा दरिया था वञनि, असांखे परवाह।